सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा म्यूनिसिपल ऑफिसर्स जी मुकर्ररी वारा नतीजा तकरारी थी विया आहिनि। इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि ऑर्डर माणींदड़ उम्मीदवारनि जे नतीजनि खे रद्द कंदे अदालत में वञण जो ऐलान करे छडि॒यो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में म्यूनिसिपल ऑफिसर्स जो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि ऑर्डर माणींदड़ उम्मीदवारनि नतीजनि खे रद्द करे छडि॒यो आहे। सोशल मीडिया ते भी कामयाब करार दिनल उम्मीदवारनि जूं सियासी वाबस्तगी वारियूं तस्वीरूं भी वायरल थी वयूं आहिनि। म्यूनिसिपल ऑफिसर जे इम्तिहाननि में पास उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अचण बाद सोशल मीडिया ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते सख्त तनकीद कई वई। SPSC ते पेसनि एवज़ उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾियण जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि, जॾहिं त मुतासिर उम्मीदवारनि अदालत वञण जो भी ऐलान कयो आहे। जो जेको एहतजाज है ए सिंध पब्लिक सर्विस कमीशन के खिलाफ है, जेका मेरिट जी लताड़ कई है। ये शागिर्द जेका आहिनि बिल्कुल मेरिट ते आहिनि, सच्चा आहिनि, इन्हनि खे जेका इग्नोर कयो आहे, हिन खिलाफ असां हिते बीठा आहियूं। त म्यूनिसिपल ऑफिसर जी टेस्ट थी आहे, इन में 0% मेरिट हली आहे, 10% भी मेरिट हले तो माण्हू चवे। हिनने पंहिंजा नवाज़ी कई आहे, को हक़ न मिलियो आहे। शागिर्द हींअर भी सरापा एहतजाज आहिनि, वीचारा महिनत कनि था पिया। शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं मेरिट खे बहाल कयो वञे। त ही पंहिंजे नस्लनि जो मसइलो आहे। मां शागिर्द आहियां, हिते पाण सां गॾु ज़ुल्म आहे, मुआशरे सां, सोसाइटी सां, नस्लनि सां। हर को ॾिसो वकील सां गॾु आहिनि, त वकील आहिनि, डॉक्टर आहिनि, आम तबिको सां गॾु हो। ही मसइलो पूरे सिंध जो आहे। असांजा मुतालबा ये आहिनि, असांजे MD खे रिकंडक्ट कयो वञे ऐं असां सां ही ज़ुल्म करणु बंदि कयो वञे। ही अॼु मेरिट नथो थिए त सुभाणे छा मेरिट थींदो? अॼु जेके ही ज़ुल्म हली रहिया आहिनि त सुभाणे छा इंसाफ़ थींदो? असीं इहा ई गुज़ारिश करणु चाहियूं था त असांखे हक़ ॾिना वञनि ऐं असांजो पंहिंजो इंसाफ़ ॾिनो वञे। मेरिट सां जेको ज़ुल्म थियो आहे सिंध जे अंदरि, सिंध जे शऊर सां जेको ज़ुल्म थियो आहे, अहले इल्म अहले अकुल ॿारनि सां जेको ज़ुल्म करे जिन बि अमल कयो आहे, उन्हनि खे बिल्कुलु गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ही सिंध जे शऊर सां ज़ुल्म आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मनपसंद उम्मीदवारनि खे पास करण खिलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई वेंदी। उम्मीदवारनि जो चवणु आहे त अदालती हुकुम बावजूद नतीजनि खे शफ़ाफ़ नाहे बणायो वियो। मनपसंद सियासी उम्मीदवारनि खे इंटरव्यू में कामयाब करार ॾिनो वियो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त असां ॾींहुं राति महिनत करे लिखत वारी टेस्ट पास कई, तंहिं बावजूद बि इंटरव्यू में फेल कयो वियो। ॿिए तरफ़ लाड़काणो, हैदराबाद ऐं फैज़गंज समेत सिंध जे ॿियनि शहरनि में टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां म्यूनिसिपल ऑफिसर जे नतीजनि में मनपसंद उम्मीदवारनि खे पास करण खिलाफ़ उम्मीदवारनि रेडियो चौक खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी मुख्य गेट ताईं पैदल मार्च करे धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां म्यूनिसिपल ऑफिसर जे इम्तिहान में मनपसंद उम्मीदवारनि खे पास कयो वियो आहे, जेका मेरिट जी लताड़ आहे। उम्मीदवारनि मुतालबो कयो त म्यूनिसिपल ऑफिसर्स जा नतीजा अचण बाद सोशल मीडिया ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ़ बाहि भरी पई। उम्मीदवारनि जा नतीजा रोकिया वञनि।